नाज़रीन, वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जंहिं दौरान सूबे अंदर केसनि में वाध ते गणती ज़ाहिर कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा सूरतहाल आहे, तफ़सीलात खां आगाह कयो। मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ कोरोना टास्क फोर्स जो इजलास आहे। इजलास में सख़्त गिणती जो इज़हार कयो वियो आहे त सिंध में कोरोना वायरस जे जेके पेशेंट आहिनि उहे वधी रहिया आहिनि। इजलास खे सेक्रेटरी सिहत काज़िम पाशा ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध में हिन वक़्तु जेको आहे त 12% जो वाधो वधियो आहे कोरोना वायरस जो जेको आहे तनासिब। उन खां अलावा कराची में 26%, जॾहिं त 24 जुलाई ते कराची में 20% कोरोना वायरस जा जेका पेशेंट हुया, जेके वधी जेको आहे 26 जुलाई ते 26% थी विया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सख़्त परेशानी जो इज़हार कंदे चयो त जेका वाध अची रही आहे उहा इंतिहाई गिणती जोगी आहे। जुलाई में 362 मरीज़ कोरोना सबबि इंतकाल थिया आहिनि। वधीक जेको आहे सेक्रेटरी सिहत जेको आहे ब्रीफिंग ॾींदे वॾे वज़ीर खे ऐं इजलास खे ॿुधायो त हिन वक़्तु जेके पूरे सिंध में जेको आहे त बेड आहिनि उहे मुकमल तौर ते भरिजी चुका आहिनि, जिन में जुलाई में 362 माण्हू मरी विया, 233 जेको आहे त वेंटिलेटर ते आहे, 64 जेके हुया उहे जेको आहे त वेंटिलेटर खां ॿाहिरि हुया, जेके इंतकाल थिया आहिनि। हिन वक़्तु टोटल सिंध जे अस्पताल में 686 जेको आहे त बेड्स आहिनि, जेके मुकमल तौर ते भरियल आहिनि ऐं इन जेके पेशेंट आहिनि कोरोना जा उन्हनि में वाध अची रही आहे। थोरी देरि में ई कुझु फ़ैसिला करण वारा आहिनि, जेके अहम फ़ैसिला हूंदा, ख़ासि करे कोरोना वायरस जे हवाले सां। पहिरियों भेरो थियो आहे जॾहिं खां मुल्क में कोरोना आहे त CM हाउस जा बि तक़रीबन ऑफिसूं बंदि कयूं वियूं आहिनि ऐं सिर्फ़ु जेको आहे त 14 ऑफिसूं आहिनि जेके CM हाउस जूं कमु थियूं कनि। बाक़ी महिमाननि लाइ बि जेको आहे CM हाउस में पाबंदी लॻाई वई आहे। जी, अपडेट करण जे लाइ गुलशन, तव्हांजी महिरबानी।